पेश आहे हिकु कविता लाकेट। चवनि था सिंधियुनि धर्म ख़ातिर वतन विञायो। चवनि था सिंधियुनि धर्म ख़ातिर वतन विञायो। हिकु सिंधी परिवार में 4 भाती, सभिनी जा गुरु अलॻि अलॻि, पाण में वैचारिक मतभेद, रोज़ रोज़ झगड़ा। आख़िरकार परिवार में शांति आई। सभिनी हिकु नओं रस्तो ॻोल्हे वरितो। उन्हनि पंहिंजी ॻिचियुनि में लाकेट पाए छॾिया आहिनि। क्रॉस लाकेट। आवाज़ कनव शिवाणी।